अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं उहो अल्लाह ही आहे जंहिं छितनि वारा मनहनि या छपरनि ते चढ़ंदड़ वलियूं, वण या अंगूर जा बाग ऐं बिना छितनि या छपरनि जे तरह तरह जा बाग पैदा कया ऐं खजूं ऐं पोखूं जिन जा मेवा खाइण में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि पैदा कया आहिनि ऐं ज़ैतून ऐं ॾाढ़ूं बि जेके हिक ॿिए सां मिलंदड़ मुतशाबिहा ऐं जुदा जुदा क़िस्म जा यानी गैर मुतशाबिहा पिण पैदा कया आहिनि। जॾहिं उहे फर ॾींनि त उन्हनि जे मेवे मां खाओ ऐं लाबारे वक़्तु अल्लाह जो हक़ यानी ज़कात ऐं सदको अदा करियो ऐं अजायो इसराफ़ ऐं फिज़ूल ख़र्ची करे न विञायो। यकीनन अल्लाह इसराफ़ कंदड़ खे पसंद नथो करे। उहो ई अल्लाह जे तव्हां लाइ चौपाइन मां के बार खाइण वारो जानवर ऐं कुछ ज़मीन सां गॾियल जानवर यानी नंढड़े कद वारा जानवर जेके सवारी या बार खाइण जे कम न अचनि जीअं बकरी वग़ैरह पैदा कया ऐं अल्लाह अव्हां खे जेको हलाल रिस्क ॾिनो आहे उन मां खाओ ऐं शैतान जे नक्शे कदम ते न हलो, बेशक उहो ई तव्हां जो पधरो दुश्मन आहे। ॾिसो अल्लाह जानवर 8 क़िस्मनि जा जोड़ा नर ऐं मादी मां पैदा कया आहिनि, 2 नर ऐं मादी रिढनि मां, नर ऐं मादी बकरियुनि मां। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त अल्लाह ॿिन्ही क़िस्मनि जे जानवरनि मां नर हराम कया आहिनि या मादियूं उहे फर जिन खे ॿिन्ही मादियुनि जे पेटनि यानी रहमनि या भेरड़ियुनि पेटियो या संभालियो आहे। चईं त जेकॾहिं तव्हां सचा आहियो त मूंखे इल्म जी रोशनीअ में दलील या सनद सां ख़बर ॾियो। ऐं अहिड़ी तरह उठनि मां 2 नर ऐं मादी ऐं गऊनि मां 2 नर ऐं मादी। पोइ वरी खाइनि पुछ त भला अल्लाह 2 नर हराम कया आहिनि 2 मादियूं या बचड़ा जिन खे ॿिन्ही पेटनि यानी रहमनि या भेरड़ियुनि लपेटियो या संभालियो आहे। खाइनि पिण पुछ त छा अल्लाह जॾहिं उहे हुकुम ॾिना तॾहिं अवी रूबरू मौजूद हुआ। मतलब ही आहे त अल्लाह अव्हां सां सिधो सऊं कोन ॻाल्हायो आहे ऐं नबीअ बि अव्हां खे अहिड़ो हुकुम कोन ॾिनो आहे त तव्हां हराम ऐं हलाल जी बेगी छो मचाई आहे। पोइ उन खां वधीक ज़ालिम केरु थी सघे थो जेको बिना इल्म जे माण्हुनि खे गुमराह करण लाइ अल्लाह ते बुरा ठाह ठाहे। बेशक अल्लाह ज़ालिमनि खे हिदायत न कंदो आहे।